अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हॾ न वणे हाण मूं वेजन जीअ विसाल, हिन मुंहिंजे हाल हबीबी हादी थियो। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 4 जनवरी 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवं लाइ इहा ई दुआ त शाल जितू जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा धरती ते धाड़नि जी तारीख़ त ॾाढी तवील आहे। पाण जॾहिं बि जिते बि धरती ते धाड़नि जी कहाणी ॿुधूं था त तॾहिं पाण खे इहो अहसासु ज़रूरु थिए थो त किथे न किथे पंहिंजा ई गद्दारी करे वेंदा आहिनि। सिंध सां बि बिल्कुलु ईअं ई थियो आहे। सिंध जा हुक्मरान हर हाल में गद्दारी कंदा रहिया आहिनि। डंढनि ढोरनि ते कब्ज़ा थींदा रहिया आहिनि। कारूंझर जबल बि खपाइण जी कोशिशि कई वई ऐं उन खे कपण कुरण जी कोशिशि कई वई त मथां खीर थर जो जाबलो सिलसिलो बि पत्थर थींदो पियो वञे। बेरिया टाउन बि मुसलसल वालार कंदो हाण त खीर थर पार्क ताईं अची पहुतो आहे त मथां वरी मलीर वारे इलाइक़े में क़ाइमु क़दीम सिंधी वसिंजनि खे मसमार कयो पियो वञे। इन्हनि समूरनि ज़ुल्म जे दास्ताननि पुठियां कंहिं न कंहिं तरीक़े सां वक़्त जा हुक्मरान ई रहिया आहिनि। उहे हुक्मरान जिन खे सिंध जा माण्हू इक़्तिदार में आणींदा रहिया आहिनि। हाणे त हाल जी ढंढ ते बि ॼण कब्ज़ो थी चुको आहे। उन वालार बाद हाणे आम माण्हू खे घुमण लाइ बि नथो छॾियो वञे। मथां वरी पीपल्स पार्टी जी हुकूमत उमरकोट ज़िले में 14,000 एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे नाले ते कारपोरेट कंपनियुनि हवाले करे छॾी आहे। हाणे त सिंध जे माण्हुनि जे पेरनि हेठां बि धरती खिसकंदी पई वञे। वक़्त जा हुक्मरान कारपोरेट फार्मिंग जे नाले ते मुख़्तलिफ़ कंपनियुनि तोड़े जो अस्करी इदारनि खे ज़मीनूं ॾींदा पिया वञनि। असल में ज़मीननि ते हक़ उन्हनि बेज़मीन हारियुनि जो आहे जेके साल कना उन्हनि इलाइक़नि में आबाद आहिनि पर खेनि कॾहिं बि का ज़मीन मिली इन करे बि न आहे सघी जो हूअ एतिरी सघ नथा रखनि जो हूअ ऐवाननि ताईं पहुची सघनि। ऐवाननि में पहुतल उन्हनि जा चूंडियल नुमाइंदा बि वक़्त जे वहिकरे में वही दौलत धन इक़्तिदार जी लालच में विकामी वञनि था। उमरकोट जितां सरदार शाह बि कामयाबु थियो, उहो सरदार शाह जेको बार बार चवंदो रहियो आहे त सिंध असां लाइ वतन आहे। पर इहो बि सच आहे त सिंध हुन लाइ वखर थी वई आहे ऐं पोइ वखर जीअं मार्केट में विकिरो कबो आहे बिल्कुलु ईअं ई हूअ सिंध धरती खे विकिरो कंदा पिया अचनि। विकिरे जी कहाणी बि ॾाढी पुराणी आहे। कॾहिं मुख़्तलिफ़ नालनि में ज़मीन अलाट थींदी रही आहे त कॾहिं ज़ुल्फ़काराबाद जहिड़ा शहर आबाद करण जूं साज़िशूं बि थियूं आहिनि त कॾहिं वरी ॿेटनि जी नीलामी वारा किसा बि साम्हूं आया आहिनि। कॾहिं कारूंझर खे कोरण जी कहाणी साम्हूं आई आहे त कॾहिं वरी DHA सिटी खे 5,000 एकड़ ज़मीन शहीदनि जे नाले ते ॾिनी वई आहे। सां घणेई बदीन जूं नीलाम थियल ज़मीनूं त कॾहोकियूं फ़ौजी ऑफिसरनि हवाले थी चुकियूं पर ग़रीब मिसकीन माण्हुनि खे मिलियो त छा मिलियो, सुवाल वरी बि इहो साम्हूं अचे थो। उहे ग़रीब जेके अबनि ॾाॾनि खां हिते आहिनि, जिन जे वरनि जा हॾा बि इन ज़मीन में पूरियल आहिनि, उहे वतन में हाणे बेवतन थींदा पिया वञनि। जेके ॻोठ रजिस्टर थी विया उहे रजिस्टर थी विया, जेके ॻोठ अञा ताईं रजिस्टर न थी सघिया आहिनि तोड़जो उन्हनि खे आबाद थिए बि सदियूं गुज़रे चुकियूं, उन्हनि खे हाणे मसमार करण जूं साज़िशूं जीअं जो तीअं वधी रहियूं आहिनि।
सिंध वासियुनि खे न सिर्फ़ु कारपोरेट फार्मिंग वारे मामले ते जाॻणो पवंदो, पर उन्हनि खे सिंधु दरिया बचाइण लाइ बि जाॻणो पवंदो ऐं उन्हनि खे जाॻणो पवंदो पंहिंजे ॻोठनि खे बचाइण लाइ। न त हिकु ॾींहुं अहिड़ो बि ईंदो जॾहिं उन जा ॻोठ बि नीलाम थी वेंदा ऐं धरती जो चपो चपो नीलाम थी वेंदो। उन लाइ का जॻह न हूंदी जिते हू पंहिंजो सिर लिकाए सघनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ईअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारे। पाण माण्हू जॾहिं बि ज़ुल्म जे दास्तान जा पेरा खणूं था त पाण खे केतिरा ई किसा नज़र अचनि था जिन सां ज़ुल्म कयो वियो। मिरपुर माथेले ऐं घोटकीअ जे भरिसां क़ाइमु सरहद शहर में 1 महीनो अॻु तशदुद जो शिकार थियल नौजवान मुर्तज़ा खोसो में मंज़र आम ते आयो आहे, जंहिं चयो आहे त आऊं हिकु निजी बैंक में मुलाज़िम हुयसि जिते डॉक्टर सहर आफ्ताब अकाउंट होल्डर हुई, जितां हुन मूंखां मोबाइल नंबर वरितो ऐं मुसलसल कॉल कंदी रही। आख़िर हुन मूंखे शादी लाइ ज़ोर भरियो ऐं मूं इनकार कयो त डॉक्टर जे वालिद मूंखे धमकियूं ॾिनियूं ऐं सखर बदिली कराए छॾियो, जितां कराची हलियो वियसि। 4 महीननि बाद हिकिड़ी ॿी कंपनी में दुबई में ऑफिसर तौरु सिलेक्ट थियसि ऐं मिरपुर माथेलो वापसि आयसि, जंहिं बाद डॉक्टराणी जी क्लिनिक ते मुंहिंजो क्लास फेलो कमु कंदो आहे, जेको मूंखे क्लिनिक ते वठी वियो, जिते क्लिनिक अंदरि डॉक्टराणी मूंखे नशे जी सुई लॻाई। नौजवान वधीक चयो त मूंखे बेहोशी वारी हालति में नर्स ऐं ॿियनि मुंहिंजी ज़ुबान कटी ऐं अखियुनि में ब्लेडनि सां झीर ॾिना। नौजवान वधीक इल्ज़ाम हयो त 1 महीने खां असीं मेडिकल सर्टिफिकेट हुअण बावजूदि सरहद थाणे जा चकर काटे रहिया आहियूं, पर पुलिस रिश्वत वठण बावजूदि केस दाख़िल नाहे कयो। मुंहिंजो भाउ ऐं अमड़ सरहद थाणे ते इंसाफ़ लाइ चकर काटे थकिजी पिया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मी नौजवाननि जे वारसनि जो मौक़िफ़ आहे त असांखे SSP घोटकी खां इंसाफ़ जी का बि उमेद नाहे। ईअं लॻे थो ॼण पुलिस बासरनि खां लखे रुपया वठी इंसाफ़ जो दरवाज़ो ई बंदि करे छॾियो आहे। जॾहिं त पुलिस कार्रवाई इन करे बि न पई करे जो पुलिस में हदबंदी जो तकरार आहे। सरहद पुलिस चवे थी त वाक़ियो मिरपुर माथेले थाणे जी हद में आहे ऐं ज़ख़्मी थियल नौजवान खे सरहद थाणे जी हद में उछलाए वियो, तंहिं करे उहा सरहद थाणे जी हद न आहे। होॾां मिरपुर माथेलो पुलिस चवे थी त वाक़ियो कारो घटि स्टाफ वटां रिपोर्ट थियो ऐं नौजवान बि उतां ई ज़ख़्मी हालति में मिलियो आहे। उहा सरहद थाणे जी हद आहे। जॾहिं त वाक़िए खे 15 ॾींहं गुज़रण जे बावजूदि नई का कार्रवाई थी आहे, न वरी जवाबदार गिरफ़्तार थी सघियो आहे। जॾहिं त सरहद में नौजवान मुर्तज़ा खोसो मथां तशदुद वारे मामले बाद इल्ज़ाम हेठि आयल डॉक्टराणी जे वालिद ॿुधायो त मुर्तज़ा खोसो मुंहिंजी धीउ खे ब्लैकमेल करे रहियो आहे। असां मथां इल्ज़ाम कूड़ा आहिनि, मामले जी जांच कराई वञे। असांजो मामले सां को बि तालुक़ु नाहे। इस्पताल में CCTV कैमराऊं लॻल आहिनि, भले उन जो रिकॉर्ड जाचियो वञे ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे त हक़ीक़तूं पधरियूं थी पवंदियूं। प्रोग्राम सोच वीचार में हाणे दरिया वारे मामले ते अवां जे समातनि जी नज़र करियूं था क़ासिम ख़ासकेली जो लिखियल लेख, जंहिंजो उनवान आहे सिंधु वहंदो रहंदो सिंध बि रहंदी। सिंध जेका ॿियनि सूबनि जी भेट में केतिरे ई अरसे खां अॻु में ई पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे, उन सिंध जी ज़रायत मईशत वापार ॼण त न हुअण बराबरि रहिजी विया आहिनि, जंहिं सबबि माहौलियाती तब्दीली सां गॾु गुज़र जा ज़रिया महदूद थी रहिया आहिनि। उनखां अलावा बेरोज़गारी पिणु वधी रही आहे। सिंध जा अक्सर ज़रायत सां लाॻापियल माण्हू मुआशी तौरु कमज़ोर थी रहिया आहिनि। सिंध अधु सदी खां पाणी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। डेल्टा तबाह थी रही आहे। मथां वरी ताज़ो सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे, जंहिंसां ॿुधायो पियो वञे त पंजाब सूबे जूं लखें एकड़ ज़मीनूं आबाद कयूं वेंदियूं। ॿुधायो पियो वञे त ॼाणायल कैनालनि लाइ सिंधु दरिया मां पाणी खंयो वेंदो,
जॾहिं त मजमूई तौरु उहे बि दावाऊं कयूं पियूं वञनि त उन्हनि कैनालनि में ॿोड़ जे वक़्तु वधीक वहिकरनि अचण वक़्तु पाणी छॾियो वेंदो, पर उन ते अमल थिए थो या न उहो त मुस्तक़बिल में ॾिसिबो। पर फ़िलहाल माज़ी जे तजुर्बनि खे ॾिसंदे सिंध जूं संजाहवंद धुरियूं इन ॻाल्हि खे बि माज़ी में पाणी मामलनि ते कयल मुआदनि जे भञकड़ियुनि वारनि मौक़फ़नि खे रद्द करे रहियूं आहिनि। सिंधू दरिया जेको मुसलसिल पाणी जी खोड़ सबबि गुडू सखर ऐं उनखां अॻिते हलंदे कोटड़ी बिराज खां हेठि समुंड ॾांहुं वेंदो आहे, जेको अक्सर सुकल नज़र ईंदो आहे, जंहिं सबबि सिंध जूं लखें एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। पाणी न हुअण करे ठठे ऐं बदीन वारे पासे खां समुंड हज़ारे एकड़ ज़मीनूं पाए वियो आहे। मथां वरी इन क़िस्म जो मनसूबो सिंध जे लाइ सवाइ तबाही जे ॿियो कुझु बि न आहे। सिंधूअ दरिया मथां ठहंदड़ उन कैनालनि वारे मनसूबे ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। सिंध में लगातार 17 सालनि खां हुकूमत कंदड़ हुक्मरान जमायत पीपल्स पार्टी खां वेंदे सिंध जे तक़रीबन सभिनी क़ौमपरस्त पार्टियुनि, सिंध जे संजाहवंद धुरियुनि समेत आम माण्हुनि बि सिंधू दरिया मां हिननि कैनालनि कढण जी न रुॻो मुखालफ़त कई आहे, पर कराची, हैदराबाद, मटियारी, सकरन समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज बि कया आहिनि। छो त सिंध जो संजाहवंद तबिको ऐं आम माण्हू सम्झे थो त जेकॾहिं हीअ कैनाल सिंधू मथां ठहिया त सिंध ॾांहुं जेको ईंदड़ थोरो घणो पाणी आहे उहो बि अचणु बंदि थी वेंदो, जंहिंसां न रुॻो ज़राइत मईशत पर वॾी इंसानी आबादी, झंगली जीवत, वण टिण ख़तमु थी वेंदा, माहौलियाती निज़ाम सख़्तु मुतासिर थींदो, बेरोज़गारी वधंदी, उन सां गॾु कई अनेक मसइला जनम वठी सघनि था। मतिलबु त सिंधू दरिया में घुर्बल मिक़दार में पाणी न ईंदो त सिंध जो पूरो निज़ाम डावांडोल बणिजी वेंदो। उन माहौलियाती तब्दीलीअ जो असरु ॿियनि सूबनि ताईं बि पखिड़िजी सघे थो। पाणी माहिरनि जी राय मूजिबि हिते अॻु में ई 35 मिलियन एकड़ फुट पाणी जी खोट आहे। उन करे मौसमियाती तब्दीली सबबि सिंध में ॾुकार जो ख़दशो पैदा थी सघे थो। ताज़ो सिंध हुकूमत जे वज़ीर सैद सरदार शाह पारां बि उन ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे त सिंधू ते कैनाल ठहिण सां सिंध जो पूरो स्ट्रक्चर तबाह थी वेंदो। सिंध खे पाणी न मिलियो त 2040 ताईं ठठो ऐं बदीन ख़तमु थी वेंदा, जॾहिं त 2060 में कराची बि दुनिया जे नक्शे तां मिटिजी वेंदो। उनखां अलावा ताज़ो कराची में 2 ॾींहंनि जे थियल सिंध लिटरेचर फेस्टिवल में बि सिंध जे पाणी वारे मामले ते शिरकत कंदड़ सिंध जे मुख़्तलिफ़ अदीबनि, दानिशवरनि ऐं संजाहवंदनि सिंधू दरिया मथां अरिजंदड़ 6 कैनालनि जी मुखालफ़त कई ऐं उन मौज़ू ते पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे पाणी जे धाड़े खां पोइ इम्कानी तौर ते सिंध में थींदड़ नुक़साननि खां आगाही ॾिनी। सिंध में 1 डिसंबर ते थींदड़ कल्चर ॾिहाड़े ते बि लखें सिंध वासी उन कैनाल खे रद्द करे पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए चुका आहिनि, पर उन हूंदे बि कैनाल ख़तमु करण जो वफ़ाक़ी हुकूमत पारां को बि ऐलान साम्हूं न आयो आहे ऐं नई सिंध जे पाणी बाबति का वाज़िह पॉलिसी ॿुधाई थी वञे, जंहिंसां सिंध जे माण्हुनि जा ख़दशा वधी रहिया आहिनि। जॾहिं त उहो बि महसूसु थी रहियो आहे त वफ़ाक़ी हुकूमत शायदि सिंध सां नारवा सलूक बरक़रार रखण जो पको पह करे चुकी आहे, जो सिंध जे माण्हुनि पारां उथंदड़ एतिरो आवाज़ बि नथो ॿुधो वञे, जेको हिकु अफ़सोसनाक अमल आहे। पर सिंध जा माण्हू सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त करणु ॼाणनि था। उहे हर हाल में मक़ामी सतह तोड़े आलमी फ़ोरमनि ते हिन ज़ुल्म ते पंहिंजो केस पेश करे उन क़िस्म जे मनसूबनि खे रद्द कराईंदा। सिंध जेका सदियुनि खां आबाद आहे, उन लाइ असांजो इहो बि ईमान आहे त सिंध ख़िलाफ़ भले केतिरियूं बि साज़िशूं छो न कयूं वञनि, पर उनखे को बि लहर न की लोॾो। हिन धरती खे दुआ थियल आहे, हिन खे बर्बाद करण जा ख़्वाब ॾिसण वारा पाणी बर्बाद थी वेंदा, पर सिंध सदियुनि खां क़ाइम ऐं दाइम आहे ऐं रहणी आहे। सिंधू मथां कालाबाग डैम, थल ग्रेटर कैनाल समेत कई मनसूबा जोड़िया विया। हिन वक़्त बि ॿुधायो पियो वञे त 6 कैनालनि जी आड़ में सिंध जो पाणी खणी पंजाब जूं ज़मीनूं आबाद करण जो मनसूबो रथियो वियो आहे, जंहिं ते कम बि शुरू थी चुको आहे। पाकिस्तान जी ज़रायत खे हथी ॾियारण लाइ ग्रीन पाकिस्तान जे नाले ते इन क़िस्म जा मनसूबा जोड़े सिंध खे सुकाइण जी कोशिश बि सिंध वासी नाकाम बणाईंदा। सिंध बि रहंदी, सिंधी बि रहंदा, सिंधू वहंदो रहंदो,
जुग जुग जीअंदो रहंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे बदमनी जी बाह या अमन जी ॻाल्हि करियूं था ऐं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था एजाज़ मंगी जो लिखियल लेख। जंहिं वक़्तु वियतनाम मथां अमेरिका जा बम बरसी रहिया हुआ उन वक़्तु पूरी दुनिया साम्राजी हमलनि जी मुखालफ़त करे रही हुई। उन्हनि आवाज़नि में सिंध जो आवाज़ बि अयाज़ जे उन्हनि ॿोलनि जी सूरत में शामिल हो जंहिंमें हुन पंहिंजे अंदर जी भरपूर इदराक सां लिखियो हो, अमन ईंदो वरी शहर ॿह कंदा ज़िंदगी मुरकंदी, माउ जी महक में अमन जी ताज़गी, ॿार जे टहक में अमन जी आरसी। पोइ दुनिया ॾिठो त जंहिं धरती जे मथां नेपाम बम बरसी रहिया हुआ ऐं जिते कीमियाई हथियारनि सबबि ॿारनि जूं चमड़ियूं उडड़ी पट थी पयूं, उहा धरती ख़ूबसूरत अमन जो अक्स बणिजी वई। हिन वक़्तु न फ़क़्तु यूरोप पर एशिया बल्कि अमेरिका जा माण्हू बि अंदर जी भरपूर उमंग सां होची मन जे देश में साल जे पोएं सिज खे अलविदा ऐं साल जे पहिरें सिज जी आजियां करणु ईंदा आहिनि। जेकॾहिं ख़्वाब हक़ीक़त न बणिजनि हा त अॼु वियतनाम में एतिरो अमन छो हुजे हा जेतिरो अमन अमड़ जे आगोश में हूंदो आहे। वियतनाम जी सारत अयाज़ जे लफ़्ज़नि मार्फत आई पर दुनिया जो अहिड़ो कहिड़ो देश रहियो आहे जंहिंमें कॾहिं दहशत जा खूनी पंजा न खुता हुजनि। यूरोप जी सरज़मीन त ॿिनि महाभारनि जंगियुनि जी माउ रही आहे। असां त एतिरी बदमनी जो तस्वर बि नथा करे सघूं जेतिरी बदमनी आलमी जंगियुनि दौरान ओलह जे मुल्कनि में आम जाम हुई। कॾहिं कॾहिं कुझु वाक़िअनि ऐं वाक़िअनि जे पहलुअनि ते सोचींदे महसूसु थींदो आहे त मग़रब जी फिल्म इंडस्ट्री त छा पर ओलह जो अदब बि उन पीड़ा खे पूरी रीति पेश न करे सघियो आहे जेका इंसाननि ॿिनि महाभारी जंगियुनि दौरान ॾिठी। जॾहिं त मग़रब जी पीड़ा उनखां आगाटी आहे। जॾहिं यूरोप तारीख़ दौर जो रहवासी हो उन दौर में जेका दहशत ऐं जेको दर्द उन वक़्तु माण्हुनि खे पंहिंजी मुठ में भिकोड़े वठंदो हो असांखे उनजो अहसासु थियण बि मुमकिन न आहे छो त उहा हिकु आम हक़ीक़त आहे जंहिंखे उन सिंधी पहाके में समायो वियो आहे त उहा जाइ जले जिथे बाहि ॿरे। कुझु अॻु अफ़गानिस्तान जलंदड़ जाइ जी आलमी अलामत हो पर हाणे अफ़गानिस्तान में उन अमन जे आगोश में अची रहियो आहे जंहिंजा असल मरहला अञा अॻिते ईंदा। पर हिन वक़्त बि उन मुल्क में माज़ी जी भेट में तमामु घणो अमन आहे जेको मुल्क घटि ऐं जंग जो मोर्चो वधीक हो। जॾहिं त अफ़गानिस्तान जेतिरी न सही पर जेका बदमनी इराक लीबिया ऐं शाम ॾिठी उहा असांजे वीचार खां बि वधीक आहे। शाम त हिन वक़्तु बि ॿुॾतर में आहे। शाम जो मिसाल मुख़्तलिफ़ आहे पर मजमूई तौर ते जिन मुल्कनि में बदमनी जी दहशत जा देव वधीक हुआ उन्हनि मुल्कनि में हाणे निस्बती हवाले सां ठापुर आहे। नओं साल अक्सर फ़र्दनि सां दर्दनि घटिजण जे हवाले सां के वाइदा कंदो आहे या काफ़ी माण्हू नए साल जे सार सां पंहिंजी पुराणी रवश तब्दील करण जे सिलसिले में कोशिशि करण जो अज़म बि डायरियुनि में तहरीर कंदा आहिनि। इन हवाले सां असांखे घटि में घटि एतिरो त हक़ पहुचे थो जो असां पंहिंजे देश जे हवाले सां इहो सवाल उथारे सघूं त छा नए साल में असांजा पुराणा दर्द ख़तमु थी वेंदा। हर दर्द जी का न का हद हूंदी आहे। उहा हद वक़्त जे हवाले सां बयानु कई वेंदी आहे। छा असां पंहिंजे मुल्क खां पुछा करण जो को हक़ नथा रखूं त आख़िर हिन जे शहरनि ॻोठनि झर झंगनि ऐं बरपुट तोड़े बर्फ़पोश पहाड़नि में अमन कॾहिं ईंदो। हिन वक़्तु असांजी ख़ुदगर्ज़ीअ जी हद एतिरी त हेठि किरी पई आहे जो असां दूर पहाड़नि जे पाछे में मरंदड़ इंसाननि जो रतो छाण रोकण जे सिलसिले में थींदड़ पंहिंजनि शहरनि में एहतिजाजनि जी मुखालफ़त इहो चई था कयूं त उहे वाक़िया त तमामु दूर थी रहिया आहिनि। असांजी लातालकीअ जेके बहाना तलाश करे थी उन मां इंसानियत खे वहाइण लाइ के लुड़क फुड़ा न आहिनि छो त दर्द जो दाइरो त तमामु वॾो हूंदो आहे।
उन में पूरी दुनिया समाजी सघे थी। क़बाइली इलाइक़नि में जेको क़तलाम थी रहियो आहे उन ते एतिजाज कराची में त छा पर कैनेडा जे गादी वारे शहर में बि थींदो त उन ते एतिराज़ उथारणु न घुरिजे। हीअ दुनिया हिक ॿिए खां एतिरी कटियल न आहे जेतिरी सरकारूं पेश करण जी कोशिशि कनि थियूं। असां हिन दुनिया जो अणटुट हिसो आहियूं, पर असां खां हिन मुफ़ाद परस्ती वारे दौर उहा शनास खसे वरिती आहे। उन करे असांखे इहो अहसासु ई न आहे त को इंसान जे विच में सरहद पैदा करण जो सुवाल बि शौर जे हवाले सां नाक़ाबिले माफ़ी ॾोह आहे। जेका दुनिया आलमी दर्द सां पंहिंजे दिलि जो साज़ सेट नथी करे सघे, असांखे उन दुनिया ते अफ़सोस त हुजणु घुरिजे, पर उहा दुनिया असांजी रहबर ऐं असांजी हादी न आहे जंहिंजे हर हुकुम ते अखियूं पूरे अमल करण लाइ असां पाबंद हुजूं। असां त सदाईं पंहिंजी दिलि जी टारी में उन्हनि ॿोलनि खे तावीज़ वांगुरु ॿधो आहे, बड़ा है दर्द का रिश्ता ये दिल ग़रीब सही। हालांकि जंहिं दिलि में दर्द हुजे उहा ग़रीब थी नथी सघे। ग़रीब त उहा दिलि आहे जंहिंमें को दर्द न हुजे। दिलि जी दौलत दर्द हूंदा आहिनि। जेकॾहिं ईअं न हुजे हा त फैज़ इहो छो फरमाए हा त आओ करें बज़म पे ज़र ज़ख़म निमाया, चर्चा है बहुत बेसरो सामानी दिल का। उहा दिलि कंहिं बि रीत अमीर सोचे नथी सघिजे जंहिं वटि दर्द जी दौलत न हुजे। अफ़सोस त असांजे दिलनि मां दर्द जी दौलत घटिजी वई आहे, जॾहिं त असां इंसानी जे दर्द जे हवाले सां अमीर इंसान हुआसीं। इन करे ई त शेख अयाज़ लिखियो हो, जंहिं ते बि थियो, जंहिं वक़्तु थियो, जंहिं जाइ थियो, सो मूं ते ज़ुल्म थियो आहे। पर असां इन सिलसिले खां कटिजी विया आहियूं। असांखां उहा सम्झ में छॾाइजी वई आहे त अॼु जेकॾहिं असां कंहिंजे ग़म में शिरकत कंदासीं त सुभाणे हू बि असांजी पीड़ा भरी पथर ते ईंदो। जॾहिं त इंसान जे खाते में अहिड़ा लेखा चोखा न कबा आहिनि, सो पाण ॻाल्हि पए कईसीं उन अमन जी जेको अमन असांजी धरती त ईअं उॾामी वियो आहे जीअं बाहि लॻल झंग मां पखी उॾामी वेंदा आहिनि। असांखे नए साल जूं तमनाऊं मुबारक हुजनि। असां नए साल जे ख़ुशियुनि जा साखी थियणु घुरिजूं, पर असांखे इहो सम्झणो पवंदो त ख़ुशियुनि ऐं ख़ैर जो पाण में गहरो नातो रिश्तो हूंदो आहे। इहो मुमकिन न आहे त जंहिं मुल्क में अमन न हुजे उन मुल्क में मुसरतूं पंहिंजो आशियाना जोड़े सघनि। अमन ऐं मुसरत ॿ अलॻि लफ़्ज़ न हुजणु घुरिजनि। असां अहिड़े कंहिं बि मुसरत भरे दौर जो तस्वर करे नथा सघूं जंहिंमें अमन न हुजे। असांखे इहो बि सम्झी छॾणु घुरिजे त जेसिताईं बदअमनी जी बाहि भरंदी रहंदी तेसिताईं ख़ुशियुनि जो को सबबु असांजे वेझो अची न सघंदो। मुसरतूं अमन सां मशरूत हूंदियूं आहिनि। काल्ह जॾहिं मग़रिब में जंगियूं हुयूं त उते माण्हू मुर्की बि न सघंदा हुआ। साॻी रीत माज़ी में जॾहिं वियतनाम ग़ुलाम हो तॾहिं उन्हनि उतां जे इंसान लाइ मुर्क महणो हुई। उन वक़्तु उन क़ौम जी कैफ़ियत अहिड़ी हुई जहिड़ी ग़मनि जे घेरे में ज़िंदगी गुज़ारींदड़ ग़ुलाम जी हूंदी आहे। पर अॼु वियतनाम आज़ादु आहे, पखियुनि वांगुरु ऐं आसमान में रुलंदड़ ककरनि वांगुरु। वियतनाम जी ख़ुशियूं माण जो पूरो हक़ आहे, छो त उन जो माज़ी ग़मनि जो आशियानो हो। पर असां बि ग़मनि जे घेरे में रहिया आहियूं। असां बि बदअमनी जी आग में जलंदड़ जी आहियूं। छा असांखे इहो हक़ हासिलु न आहे जो असां छा करियूं? अमन कॾहिं ईंदो, ज़िंदगी कॾहिं मुरकंदी। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक एजाज़ मंगी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे अव्हांजी ख़िदमत में पेश करियूं था अदबी तक़रीबन जो अहवाल। जैकमाबाद में नामियारे शाइर अब्दुल करीम गदाई ऐं सियासी समाजी शख़्सियत ग़ुलाम हुसैन पेचूहे जे जनम ॾींहं जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे नामियारे अदीब ऐं कहाणीकार असलम खटियाण चयो त जैकमाबाद जी सुञाणप गदाई आहे। गदाई जे कम ते तमामु थोरी तहक़ीक़ थी आहे।
जकमाबाद जे दोस्तनि हलेलम अदीबनि शाइरनि दानिश्वरनि कलमकारनि ॾाहनि ऐं गदाई जे घण घुरनि खे अपील कंदुसि त उन जे कम ते वधीक तहक़ीक़ कनि ऐं तहक़ीक़ जो दाइरो वधाइनि त जीअं असांजो नौजवान नसल हिंद सिंध जे हिन अज़ीम अवामी शाइर जे कम खां आगाह थी सघे। अहिड़ो इज़हार हुन सिंधी अदबी संगत शाख जकमाबाद पारां सिंध जे अवामी शाइर अब्दुल करीम गदाई ऐं जकमाबाद जी सियासी समाजी ऐं इल्मी शख़्सियत ग़ुलाम हुसैन पेचूहे जे जनम ॾींहं जे हवाले सां कोठायल तक़रीब खे सदारती ख़िताब कंदे कयो। उन खां अॻु लतीफ़ जे पारखू ऐं लतीफ़ शनास प्रोफेसर अल्ताफ़ गोहर शाह साईं जो बैत पढ़ियो। सीनियर अदीब ऐं शाइर आजिज़ शहज़ाद ऐं गुल मस्तोई गदाई साहिब जी शख़्सियत ते लिखियल मज़मून पेश कया, जॾहिं त अॻूणे सेक्रेटरी ऐं नाले वारे कहाणीकार अब्बास सारंग, सीनियर शाइर एम हाशिम सागर ग़ुलाम हुसैन पेचूहे जी शख़्सियत ते मज़मून ऐं शाइरी पढ़ी भेटा पेश कई। मशहूर चित्रकार उस्ताद शाइर ऐं कहाणीकार बरकत नाज़ भइए ऐं ॿियनि गदाई ऐं अदा ग़ुलाम हुसैन पेचूहे जी शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पासनि ते रोशनी विधी। आख़िर में असलम खटियाण, आर्यान खटियाण ऐं संसार पब्लिकेशन कराची जकमाबाद में सिंधी अदबी संगत शाख जकमाबाद जे सहकार सां हिकु ॿी वॾी शख़्सियत सीनियर अदीब बरख साफ़ी ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण कामरेड इमदाद ओढे जे नाले सां 3 ॾींहंनि वारो रियायती किताबी मेलो लॻाइण ते ख़ुशी जो इज़हार कंदे थोरो मञियो। गॾिजाणी जी कार्रवाई सेक्रेटरी गुल मस्तोई हलाई। सिंधी अदबी संगत शाख गॾेजीअ जे काउंसलर ऐं सीनियर साफ़ी अब्दुर्रहीम सोलंगी जी सालगिरह जे मौक़े ते प्रेस क्लब राणीपुर पारां तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध जे आशिक़नि अदीबनि शाइरनि सहाफ़ियुनि समाजी कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। सालगिरह जो केक यूनियन काउंसिल सेठारजा बाला जे चेयरमैन डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंगी, जसकम अॻवान डॉक्टर नज़ीर खोखर, सिंधी अदबी संगत ज़िले खैरपुर जे प्रोफेसर मुख़्तियार चन्ना, प्रोफेसर बशीर अहमद जावरी, वॉइस ऑफ राणीपुर जे सदर गाज़ी इमदाद लाड़क, शौकत गांगरो, अमीर यार शाहाणी, शकील शेख, फारूक दायो, अलीदाद राजपर समेत ॿियनि काटियो। उन मौक़े ते हुननि चयो त अब्दुर्रहीम सोलंगी जदीद साफ़ जे दौर खां साफ़ जे अड़ांगे सफ़र जी शुरूआत कई। हूअ हमेशह मज़लूमनि जो आवाज़ बणियल आहे। हुन सदाई दरबारी कल्चर खे न दियो आहे। समूरियुनि ॾुखियाईनि खे पंहिंजे अंदर में सांढे हमेशह मुर्कूं वखेरियूं आहिनि, जंहिं करे खेसि जनम ॾींहं ते समूरा साथी मुबारकूं ॾियूं था। उन मौक़े ते संसद सालगिरह जो केक पिणु काटियो वियो, जॾहिं त गुलनि जा तोहफ़ा बि ॾिना विया। तक़रीब में पीर सरमद, निसार भुट्टो, लियाकत मेमण, ज़फ़र सिद्दीकी, एडवोकेट राशिद सोलंगी, फुरकान सिद्दीकी, कामरेड रोशन लगारी, फ़याज़ हुसैन राजपर समेत ॿियनि शख़्सियतनि शिरकत कई। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुख़्तलिफ़ तक़रीबनि जो अहवाल। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन